हेलो अस्सलाम वालेकुम बा केड़ा हाल खुश आयो नी सपाई टेटो लगा पिया हो नी हे अॼु तव्हांजो सिंध जो सुपर स्टार जेको आहे सो मज़हर सेठार जेके तव्हां टीवी ते ॾिसंदा आहियो होस्टिंग में ॾिसंदा आहियो ऐं जेको आहे सो इहो ड्रामनि में बि जेको आहे सो एक्टिंग शेक्टिंग कंदो अथव। मां चयो भाई हिनखे बि भला पंहिंजे प्रोग्राम में घुरायां, तव्हां बि चवंदा त मासी रुगो जेको आहे सो ॻाढ़ी थी हाणे असांखे बोर थी करे पई। पोइ अॼु मज़हर सां आई आहियां, मज़हर को तव्हांजे लाइ वॾी कम जूं ॻाल्हियूं पुछंदीमांव, इन करे वीडियो पूरो ॾिसजांव। ऐं मज़हर अबा कहिड़ा हाल ख़ुशि आहे नी? मां बिल्कुलु मासी ख़ुशि आहियो, मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ख़ुशि लॻा पिया हो? फर्स्ट क्लास। बसि अबा अलाह जो शुक्र लॻो पियो आहे। मां स्कूलनि में यूनिवर्सिटियुनि में जॾहिं वेंदी आहियां खणी, हालांकि मां पढ़ियल न आहियां सफ़ा, पोइ छोकिरा खां पुछनि इहे सुवाल चई मासी इहो जेको आहे सो माना एक्टिंग में कीअं वञिबो आहे, ॻाइण में कीअं वञिबो आहे। मां चयो आई मूंखे कहिड़ी ख़बर, पोइ मां इन जे करे तव्हांखे जेको आहे हिते घुरायो। मां चयो हाणे मुंहिंजो भाणे जो जेको माशाल्लाह सुपर स्टार लॻो पियो आहे, त तव्हांखे हिन खां वधीक ॿियो कहिड़ो सुठो ॿुधाईंदो। बिल्कुलु अॼु हिकिड़ी ॻाल्हि चवां न, माना मासी मोरन सां कचहरी कंदी हुई न, असांजे दौर में न मतिलबु कुराड़ियूं वग़ैरह हूंदी थियूं, ॻाल्हाईंदियूं, उहो मूंखे दौर रिकॉल थो थिए। ॻोठनि में हिकिड़ी कचहरी हूंदी, हाल वाल हूंदो, ऐं ॾाढो सुठो पेज आहे ऐं ॾाढो वंडरफुल आहे ऐं ॾाढो टैलेंटेड आहे। मासी जेको मोरा आहे ॾाढी टैलेंटेड हिकिड़ी आर्टिस्ट आहे। ऐं सच पुछो मां तव्हां जेतिरी एक्टिंग कोन थो करे सघां। जेके तव्हां पुछो था माण्हू कीअं अचणु घुरिजनि हिते, सिंपल आहे। जेकॾहिं तव्हांजी डिज़ायर जेका बि फील्ड आहे, कोई एक्टर थो थियणु चाहे, कोई राइटर थो थियणु चाहे, कोई डायरेक्टर थो थियणु चाहे, या कोई मॉडल थियणु चाहे थो, या होस्ट थियणु चाहे थो, वॉट एवर जेका बि डिज़ायर्ड जेका बि फील्ड आहे, ओपन डोर पॉलिसी आहे। ऑडिशंस ॾियो, बार बार ऑडिशंस ॾियो, किथे न किथे तव्हां सक्सेसफुल थी वेंदा ऐं दिलि सां कमु कयो जेको कमु करणु चाहियो था। वेरी सिंपल आहे। अब हिकिड़ो छोकिरो आहे मिसाल लाड़काणे में रहे थो या सखर में रहे थो पियो, हाणे उनखे कीअं ख़बर पए त ऑडिशन काथे थो? ॿियो सिंधियुनि ड्रामनि जा त मुंहिंजे ख़्याल में ऑडिशन मां कॾहिं ॿुधा ई कोन्हनि। न हाणे त असां हिकिड़ो सिंध सुपर स्टार ऑडिशंस कयो, जंहिंमें हिकिड़ो हाणे सिंगर हुयो, कॉमेडियन हुयो, ऐं उनखे अलावा को एक्टर जो बि हाणे ऑडिशंस थिया आहिनि। सिंध सुपर स्टार हिकिड़ो इवेंट KTN रिसेंटली कयो आहे। मुंहिंजे हिसाब सां उहो अचणु घुरिजनि ऐं उन्हनि में पार्टिसिपेट कयो आहे। जिन जिन थियो आहे मुंहिंजे हिसाब सां हाणे उन्हनि खे इनाम वग़ैरह मिलणा आहिनि, कुझु कंटेस्टेंट फाइनल थी चुका आहिनि उन्हनि में, पर यूजुअली हूअ ऑडिशंस बाक़ी घटि आहिनि। इहो सालनि में 2-3 सालनि खां पोइ प्रोजेक्ट थींदो आहे। सो अॼुकल्ह त सोशल मीडिया आहे, जिते किथे आहे, हर कंहिंजो पंहिंजो कंटेंट ठाहे करे रखी सघे थो। ऐं टिकटॉक ते त मुंहिंजे हिसाब सां एॾा वॾा आर्टिस्ट पिया आहिनि जो शायदि असां त कुझु बि न आहियूं, अलाए केतिरा वॾा आर्टिस्ट टिकटॉक ते पिया आहिनि जेके शायदि हुनजी एक्टिंग ॾिसी करे लॻंदो आहे काश असां हिननि जहिड़ी एक्टिंग करे सघूं था। बिल्कुलु सही आहे। अॼुकल्ह छा आहे जो हर को माना पंहिंजो टैलेंट जो मुज़ाहिरो थो करे नी। पहिरियां ईअं न हूंदो, इन जे करे माना वॾा माण्हू जेके हूंदा उन्हनि जी ख़बर न पवंदी हुई। पोइ हाणे इहो आहे त माना माण्हुनि खे ख़बर बि पइजी थी वञे, माण्हू पाण बि अचनि था। इहो माना सोशल मीडिया जेको आहे ॾाढो सुठो माना प्लेटफॉर्म आहे, ॾाढो प्लेटफॉर्म सुठो आहे। मां रिक्वेस्ट कंदुमि सभिनी माण्हुनि खे त जेकॾहिं ॾिसो न तव्हां जीअं कमु कयो पिया, जेके सीरियस नोट ते सच थो ॿुधायां, तव्हां वंडरफुल कमु पिया कयो ऐं तव्हांजो कमु तव्हां न सम्झो त मूंखे जेसिताईं तव्हां मूंसां मिलियो उन खां ऑलरेडी मां तव्हांखे सुञातो। मां पेज ते ॾिठो हुउमि, ॿ टे परफॉर्मेंस ॾिठी हुउमि, त मां चयो हीउ केरु आहे नओं आर्टिस्ट जेको तमामु सुठे ऐं बाक़ाइदा तव्हांजी लैंग्वेज ऐं हिकु लफ़्ज़नि जो टेम्पो जे लाइ छा शींदो, छा थी वई, छा शींदो, या मतिलबु इन क़िस्म जी तव्हांजी मतिलबु वकबरी या ग्रिप आहिनि। छा यू आर डूइंग अमेज़िंग, यू आर डूइंग वंडरफुल एंड यू आर सच अ टैलेंटेड आर्टिस्ट। ऐं असांखे जेके तव्हां अहिड़ा आर्टिस्ट आहिनि त शायदि असांखे ज़रूरत न आहे त एॾो टैलेंट मौजूदु आहे। ऐं तव्हां हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहियो माण्हुनि जे लाइ, त माण्हू जेके तव्हां किथे चैनल ते या किथे ड्रामनि में या गाननि में किथे चांस कोन थो मिले, यू थिंक सो कि तव्हांखे चांस कोन थो मिले, त हाणे त सोशल मीडिया आहे, तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, जस्ट गो ऐं जेको आहे अपलोड कयो पंहिंजी परफॉर्मेंस, तव्हां थी वेंदा। बसि इहा मज़ार जी वॾी भली ॻाल्हि। त हाणे हिकिड़ो आर्टिस्ट जेको पाण माशाल्लाह सुपर स्टार आहे, मां जहिड़ी खे हिकिड़ी ॼटिश माई खे जेको आहे सो नालो वठण बि शइ जो नथो अचे, त उनखे माना एप्रिशिएट करणु, इहो माना हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ॿियो असां सिंधी हूअं बि कुर्बाए त हूंदा आहियूं नी, त मज़हर जेको आहे असांजो सिंध जो सुपर स्टार बि आहे। ॿियो मज़हर आहे मां तोखे वॾे गाननि में ॾिसंदी आहियां मां, पोइ मां सोचींदी हुअमि हाय काश मां बि जवान हुजां हा ऐं ईअं मॉडलिंग कंदी वतां हा। त इहो बि ॿुधाए त मॉडलिंग में कीअं अचनि छोकिरा? मॉडलिंग में अचणु घुरिजनि माण्हू। खोड़ सारा असांखे तव्हांखे खोड़ सारा दोस्त जेके मीडिया में आहिनि, मुंहिंजा दोस्त, उन्हनि खे अॼुकल्ह फेसबुक ते मैसेज कंदा आहिनि। ऐं असां वटि हिकिड़ी शइ आहे, कॉमन शइ, त बिलीव कंदा मुंहिंजे हिसाब सां जेके ॾिसनि था, हर माण्हूअ खे छोकिरे खे मॉडल थियणो आहे, हर माण्हू खे सिंगर थियणो आहे, हर माण्हू खे एक्टर थियणो आहे। को बि अहिड़ो सिंगल न आहे जेको फेसबुक ते अप्रोच करे थो त मॉडल थियणो आहे। ऑडिशंस ॾियो, अचो डायरेक्टरनि सां कॉन्टेक्ट कयो। माना ईअं न आहे त तव्हां अॼु कॉन्टेक्ट कंहिंसां कयो त सुभाणे तव्हांखे गाने में अची वेंदा, न। आहिस्ते आहिस्ते तव्हां सच ॿुधो, मुंहिंजा गाना सिर्फ़ु हिकिड़ो गानो ॿिए कंहिं डायरेक्टर कयो, उनखां जेके बि गाना कया आहिनि उहो पंहिंजा पाण गाना कया आहिनि। मां कॾहिं कंहिंसां कमु कंदो बि न हुयुसि, त वरी ठीकु आहे, मूंखे पंहिंजो दिमाग़ में आइडिया हूंदो त मूंखे पंहिंजा गाना पाण खणा, सिलेक्टेड म्यूज़िक खणंदो हुउसि ऐं कोशिशि कंदो हुउसि त सुठी सुठी कैमरास ते कमु कयां, सुठी सुठी लोकेशन्स ते कमु कयां, मॉडल सुठियूं हुजनि ऐं गाना सुठा हुजनि, म्यूज़िक सुठो हुजे ऐं फ्रेमिंग चेंज हुजे, नवां जीअं इक्विपमेंट्स यूज़ कजनि। मां ईअं कोशिशि कंदो हुउमि, पाण ई कमु कया ऐं मां पाण ई कमु कयो। पर हर माण्हू हर कमु नथो करे सघे, तय आहे।
ठीकु आहे, काई बि शइ करणी आहे तव्हां सां बिफोर असां अर्लियर जंहिं महिल वेठा हुआसीं डिस्कस थिए पियो त मां हिन वक़्तु ताईं सिर्फ़ु हिकिड़ी शइ सिखी आहे त ज़िंदगीअ में सिर्फ़ु हिकिड़ी शइ कयो, जेका बि कयो, जे एक्टर थियणो त सिर्फ़ु एक्टिंग खे फोकस कयो, जे डायरेक्टर थियणो त डायरेक्शन खे फोकस कयो, जे इवन सिंगर थियणो त सिंगिंग खे सिर्फ़ु फोकस कयो। हीअं थियो त मां सभु कमु करे वेंदुमि, नतीजनि सभु कमु करण जे चकर में को बि हिकिड़ो कमु सही तव्हां कमु न करे सघंदा। इन ॻाल्हि मां मूंखे हिकिड़ी वीडियो यादि थी अचे पई, अबा शो तुंहिंजो हिकिड़ो गानो रिसेंटली आयो हुयो, इहो अखि छिंबदे यार विच, मूंखे ॾाढो वणियो। अखि छिंबदे विच यार जो छा सीन हुयो त हिकु त मां गाना ॾाढा देरि सां कया, इन गाने जी वॾी लंबी स्टोरी आहे त उहो मुसाविर लाशारी सिंगर आहे, तमामु सुठो सिंगर आहे, पर हुन खां अलावा सुठो दोस्त बि आहे मुंहिंजो, त उहो चवंदो हो त मूंखे तूं मुंहिंजो गानो कर, ऐं उनखे हमेशह उहो कावड़जी वेंदो हो त माना तूं हिन दफ़े न कयो, हिन दफ़े न कयो। सो बहरहाल उहो फाइनली गानो असां माना रमज़ान शरीफ़ मूंखे यादि आहे त असां सॼी राति जाॻिया हुआसीं ऐं सुबुह जो सवेर सेरी करे जेको असां निकिता हुआसीं। सो उहो गानो बसि ईअं ई मस्ती मज़ाक में थियो, अखि छिंबदे विच, ऐं इकरा हुन में हुई, इकरा ॾाढी वंडरफुल आर्टिस्ट आहे। अच्छा, उन छोकिरीअ जो नालो इकरा आहे। मां इहो वॾो परेशान हुई, मां छोकिरी केरु आहे, इकरा सिंधी में छोकिरा पुछंदा इहा छोकिरी केरु आहे, नहीं आई आहे। इकरा आहे, ॾाढी सुठी आर्टिस्ट आहे, तमामु सुठी एक्ट्रेस आहे, तमामु सुठी मॉडल आहे। सो इहा हैदराबाद में शूट कयोसीं, अॻिते म्याणी हिकिड़ो आहे, झंग आहे, डिज़र्ट आहे, फॉरेस्ट आहे, उते शूट कयोसीं, ऐं ॿियनि डिफरेंट लोकेशन ते शूट कयोसीं इहो गानो। अच्छा, हाणे मां सम्झसि त इहो माना गानो मूंखे ॾाढो ज़बरदस्तु। ॿियो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि वणी त जेका आवा तूं इहा गंजी न पाती हिन में, माना इहो मां नंढाइप जो इहा वॾी सिखंदी मां इहे उधारी कंहिंखां वरितीसीं, मुंहिंजे हिसाब सां अलाए किथे हैदराबाद मुंहिंजा उहो छोकिरो आहे, हुनखे चयो यार मूंखे गंजी वंजी हाणे, मां चयो टाइप जेको आहे कजे छा, न अॻे मूंखे हिकिड़ो गानो को जलाल चांडे जो अच त ॿुधायां तोखे दिलि पर मोहबत कीअं कबी आहे, उहो ॾाढो हिकिड़ो मज़ेदार एक्सपीरियंस रहियो ऐं ॾाढो सक्सेसफुल गानो रहियो आहे मुंहिंजो। सो इन करे मां चयुमि थोरी का डिफरेंट शइ कजे, ऐं अहिड़ी का डिफरेंट वेट जो उन गाने खां पोइ ॿियो गानो कयो बि न आहे कोई मां हिन वक़्तु ताईं, ऐं वेट थो कयां को सुठो गानो नज़र अची वियो त कंदुसि वीडियो, ऐं तव्हां बि ज़रूरु गानो कयो, तव्हां कामयाबु वेंदा। मासी मोरान बसि दुआ कंदो रहिजांइ। ऐं ॿियो हिकिड़ी शइ त जीअं तूं ॻाल्हि कई त अचे मासी तूं जेको आहे सो बसि ईअं कैमरा पंहिंजी हर शइ माना करणु खपे। इलाही माण्हू आहिनि जेकी माना कैमरो कोन्हे या माइक कोन्हे का, या मिसाल सिंध में त छोकिरी बि कोन थी मिले न मॉडलिंग, मां बि कयां पई, मूंखे बि चङो माना कुराड़ो छोकिरो न पियो मिले, त मां चयो हाणे मां ईअं कुराड़ी ज़ाइफ़ा रशी चरण साहब खे चवां थो तव्हां सां गॾु कमु कंदो, चरण आर्टिस्टनि खे चवां थो। ॿियो सच पुछो, इहो मुंहिंजा जेको कमु तव्हां सां कयो मां बि ॾाढो सुस्तु आहियां। सो मुंहिंजा दोस्त आहिनि, जीअं मुंहिंजो दोस्त आयल आहे यासिर दुबई खां, उहो बि तमामु सुठो फोटोग्राफर आहे, उहो हिते आहे, त हिन वक़्तु मां फ़ोटो शूट न करे सघियो आहियां, ऐं मां केतिरो लेज़ी माण्हू आहे मूंखे ख़बर आहे। जे तव्हां सां बि जेको ऑडिशन थिए पई त भई कुझु बि न आहे, तव्हां थोरा जज़्बो रखो ऐं तव्हां कमु 100% करे वेंदो। ऐं सिंध में ॾाढो टैलेंट मौजूदु आहे, ऐं सिंध में टैलेंट एतिरो मौजूदु आहे जो मां अलाए केतिरनि माण्हुनि जा इंटरव्यूज़ कया आहिनि, मां ॾिसंदो त अच्छा ईअं बि आहे, ऐं खोड़ सारा गेस्ट मोड लाइनअप आहिनि जेके मुंहिंजे प्रोग्राम में ईंदा, ऐं आई वुड से कि ॾाढो टैलेंट मौजूदु आहे, हर माण्हू ख़ूबसूरत आहे, हर माण्हू में का न का हिकिड़ी कुदरती हुन अलाह साईं ज़ात ॾिनी आहे। सो प्राउड। ऐं ॿियो हिकिड़ी रिक्वेस्ट ज़रूरु कंदो आहियां, पंहिंजे आर्टिस्ट जेके बि अथव न, जेके बि ॾिसो था, जेके बि पंहिंजा आर्टिस्ट आहिनि, तो प्लीज़ उन्हनि खे सपोर्ट कयो, उन्हनि खे एप्रिशिएट कयो। तव्हांखां पैसा कोन था घुरनि, तव्हां कुझु पर एटलीस्ट उनखे एप्रिशिएट ज़रूरु कयो, क्रिटिक्स न कयो, उनखे एप्रिशिएट कयो। जेतिरो कमु कंदा पंहिंजे दम खे कमु कनि था, उनखे एप्रिशिएट कयो, का बि फील्ड सवली न आहे। बसि अबा मां हाणे हिन वक़्तु तो सिर्फ़ु दुआ ई करे सघां थी, अलाह तोखे अञा वधीक, हाणे सुपरस्टार त तूं अॻ में आहीं, पर माना तोखे अलाह ईअं बसि ईअं हॉलीवुड ताईं पुॼाए, जिते मां घुमी आई आहियां। त बसि हाणे ॿियो मां तुंहिंजो प्रोग्राम द नाइट शो बि ॾाढो सुठो माना ॾिसंदी आहियां मज़हर जो, तव्हां बि ॾिसो, ऐं तमामु माना तव्हांखे नवनि माण्हुनि सां मिली करे ख़ुशी बि थींदव। असांजा सिंधी माना जेके कीअं था कमु करनि पिया। ॿियो हर आर्टिस्ट जी का थींदी आहे नी स्टोरी, उहा वरी मुख़्तलिफ़ हूंदी आहे, त माण्हू खे सिखण जो घणो कुझु मिलंदो आहे। इहा हक़ीक़त आहे, हर आर्टिस्ट जी डिफरेंट स्टोरी थिए थी, ऐं घटि माण्हुनि खे ख़बर आहे त हर आर्टिस्ट केतिरनि ॾुखियनि मरहलनि मां गुज़रे थो, इहा कंहिं बि माण्हू नथो सम्झी सघे। त जंहिंखां बि पुछंदो न, उनजी का न का हिकिड़ी डिफरेंट ऐं ॾुखी स्टोरी आहे, ऐं मुंहिंजी बि लाइफ स्टोरी हूंदी डेफिनेट। अबा तूं ॿुधाए न त कीअं माना स्टोरी तूं मीडिया में कीअं अची वई? मीडिया में 10 दफ़ा ॿुधाए चुको आहियां, बेसिक सवाल आहे, बसि मीडिया ते अची वियसि, इतफ़ाक़ हुयो, सच प्लान न हुयो, शौक़ु बि न हुयो एतिरो। पोइ आयुसि त सम्झुमि त हिन में कमु करे सघिजे थो। अच्छा, नेचर में रहियो त काई न काई शइ कमु जज़्बो रहियो आहे, मोटिवेटेड रहियो आहे शुरू खां वठी, त ज़िंदगीअ में कुझु न कुझु कजे, आया हो त कुझु न कुझु सर्व करे वञो। ऐं जेकॾहिं तव्हांजे कुझु कमु कंदा कंहिं माण्हू जे चेहरे ते मुस्कुराहट अचे थी ऐं थोरो रिलैक्स थिए थो, इट्स अ वंडरफुल थिंग। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिंजे लाइ कुझु करे सघो था, ॾाढी सुठी शइ आहे। सो अहिड़े क़िस्म खां मोटिवेटेड हुजणु घुरिजे, को न को एम हुजणु घुरिजे लाइफ में। सो इन जे बसि ठीकु आहे, पोइ कमु कयुमि, जैसे स्टार्ट वर्किंग, भई गाना कया, ड्रामा कया, ऐं पर स्टिल स्ट्रगल था कयूं, ऐं ख़बर न आहे त किथे वेंदासीं, आई डोंट नो।
माना आर्टिस्ट जी माना रिटायरमेंट न थींदी आहे? यार आर्टिस्ट जी रिटायरमेंट थियणु घुरिजे न थियणु घुरिजे, मां हिन वक़्तु डिसाइड न कयो आहे इहो आर्टिस्ट शायदि रिटायर न थींदो आहे, पर समां किथे अची करे तव्हां चेंजिस खे एक्सेप्ट कयो त अॼु मां आहियां हिते त सुभाणे ॿियो को हूंदो, ॿिए लाइ ज़रूरु जॻह छॾियो, ऐं तव्हां जाॾे वेंदो त तव्हां लाइ ॿियो कुझु छॾंदो। सो एक्ज़ैक्टली ईअं ई प्रोसेस आहे, चेंजिस खे एक्सेप्ट कयो। खोड़ सारा नवां सिंगर अची विया आहिनि, खोड़ सारा ख़ूबसूरत मॉडल्स अची विया आहिनि, सुठा सुठा एंकर्स अची विया आहिनि। सो मां चवंदो आहियां इन शयुनि खे पॉज़िटिव थी करे इन शयुनि खे एक्सेप्ट कयो चेंजिस खे, तॾहिं तव्हां वञी करे रिलैक्स रहंदा। बसि इहा ई ॻाल्हि मूंखे तुंहिंजी ॾाढी वणंदी आहे, छो जो मीडिया में हिकिड़ो वॾो माना मसइलो इहो आहे त चवनि था मां हिते आहियां त बसि हाणे ॿियनि खे न अचणु ॾियूं। हा त जेकॾहिं तव्हां ॿियनि खे एक्सेप्ट कंदव त तव्हां ज़ाहिर ॻाल्हि जॾहिं आयो तॾहिं ॿियनि एक्सेप्ट कयो तॾहिं आयो न भाउ, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। भाउ अलाह तोखे अञा वधाईंदो, ऐं पॉज़िटिव सोच वारा माण्हू जेके न कॾहिं बि घटि न थींदा आहिनि, बसि अॻिते वधंदा वेंदा आहिनि। पर हेॾा त इहो थपकी ॾियां प्यार जी, अलाह तोखे कामयाबु करे, अलाह तोखे हयाती ॾे, अलाह तोखे जेको आहे सो वॾी ॼमार ॾे, अलाह सत पुट तो कराई। शादी वादी कई त छा हसीं न बसि या ॿार नड़ थी वई आहे हाणे त मां सही आहे, शादी बि कयमि, इहे ॿ जवानी जा कम सॼा इश्क बि कयासीं। सही सही। बसि पोइ हाणे हीअ त हाणे वही कोन लाड़काणे जा आहियो तव्हां? हा बाबा बसि लाड़काणे जी, हाणे ट्रम्पू सां फोन ते ॻाल्हाईंदी आहे कॾहिं कॾहिं। माशाल्लाह ट्रम्पू बि तव्हां जहिड़ो ई आहे। बसि अब्बा हाणे पोइ मज़ार खे ऐं पंहिंजी मासी मोरा खे जेको आहे सो इजाज़त ॾियो, वरी असां मिलंदा रहंदासीं नयुनि वीडियोज़ में रोज़ु जेको तव्हांजे लाइ ठाहींदी आहियां। अलाह तव्हांखे ख़ुशि करे, अलाह तव्हांखे हयाती ॾे, मां सदकू